सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ओंटारियो चैप्टर पारां सालियाने तकरीब शानदार नमूने सां कैनेडा में मुनक़द थी, जंहिंमें वॾे अंग में सिंधी बिरादरी शिरकत करे पंहिंजी गॾियल सुञाणप ॿोली ऐं सक़ाफ़त सां इश्क जो इज़हार कयो। हिन साल जी तकरीब जो ख़ासि मौज़ू सिंध में तालीम जी हालत ते हो, जंहिं ते ॻाल्हाईंदड़नि सिंध जे तालीमी मसइलनि ऐं उन जी बहितरी लाइ गॾियल जिदोजहद ते ज़ोर ॾिनो। तकरीब जे ख़ासि महिमान तौर साना जे जनरल सेक्रेटरी असद अली शेख ऐं कैनेडा जी मेंबर पार्लियामेंट इकरा ख़ालिद शामिल हुआ, जिन जी शिरकत तकरीब जी रौनक वधाए छॾी। साना जनरल सेक्रेटरी असद अली शेख पंहिंजी तकरीर में चयो त साना जे सभिनी मेंबरनि ऐं ख़ासि तौर ते ओंटारियो टीम खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो, जेके इतिहाद मोहबत ऐं तंज़ीमी जज़्बनि सां कमु करे रहिया आहिनि। हिन चयो त ईंदड़ साल साना जो 42 सालियानो कन्वेंशन टोरंटो में थींदो, जेको बि अहिड़ी कामयाबी सां मुनक़द थींदो। इकरा ख़ालिद पंहिंजे ख़िताब में चयो त सिंधी बिरादरी जी इहा तकरीब वाक़ई मुतासिर कंदड़ आहे। मां सिंधी दोस्तनि जी महिमान नवाज़ी मां ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थी आहियां। साना ओंटारियो चैप्टर जे कोऑर्डिनेटर अब्दुल अलीम सुमरो सभिनी महिमाननि जो आदर भाव कयो ऐं टीम जे गॾियल कोशिशुनि जी तारीफ़ कंदे चयो त हर रज़ाकार जी महिनत सबबि ही प्रोग्राम कामयाब थियो। साना जे नायब सदर कैनेडा सैयद नकीब शाह मूसवी पंहिंजे ख़िताब में चयो त बिरादरी जे इतिहाद ऐं गॾियल सोच सां ई असां पंहिंजो तशख़ुस ज़िंदा रखे सघूं था। साना जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी हबीब मेमण चयो त असां सभु हिन मुल्क में रहंदे बि पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी सुञाणप सां जुड़ियल आहियूं। सचपच अव्हां सभिनी जे गॾियल कोशिशुनि सां हिते जी सिंधी बिरादरी ख़ानदान जीअं जुड़ियल आहे। शाहिदा शेख नायब सदर साना औरत विंग औरतनि ऐं ख़ानदाननि जे वॾी शमूलियत ते ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त सिंधी औरतूं हमेशह पंहिंजी बिरादरी जो फ़ख्र रहियूं आहिनि। तकरीब दौरान साना जे सदर डॉक्टर मकबूल हालेपोटो जो वीडियो मैसेज नशर कयो वियो, जंहिंमें हिन साना ओंटारियो जी कोशिशुनि जी तारीफ़ कई ऐं इतिहाद ऐं ॿधी ते ज़ोर ॾिनो। तकरीब में एल्बर्टा मां आयल महिमाननि जमील शेख, इफ्तिखार मेमण, ह्यूस्टन मां आयल फ़हीम मेमण ऐं ॿियनि खे शिरकत ते ख़राज तहसीन पेश कयो वियो। तकरीब में मशहूर सिंधी सिंगर जतन उदासी शानदार म्यूज़िक परफॉर्मेंस ॾिनी, जंहिं हाज़िरीन खे मोहे विधो ऐं सॼे हॉल खे ख़ुशियुनि सां भरे छॾियो ऐं सभई सिंधी दोस्त पंहिंजी धरती जे धुननि सां झूमी उथिया। तकरीब जी मुकमल कामयाबी ते साना ओंटारियो टीम अब्दुल अलीम सुमरो, आतिफ अब्बासी, अब्दुल हफीज़ शेख, एजाज कुरैशी, डॉक्टर सलामत राय, इम्तियाज़ आलम शेख, ख़ालिद मेमण ऐं ॿियनि रज़ाकारनि खे मुबारक ॾिनी वई, जिन जे गॾियल कोशिशुनि सां ही यादगार शाम मुमकिन थी।